ऑप्शंस छा आहिनि ख़ान साहब वटि आउं नथो सम्झां त ही नंबर गेम में ऐं शुरू खां तव्हांखे यादि आहिनि ज़हन जो आहे त इमरान ख़ान नंबर गेम में न पुॼी सघंदो नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारी ऐं हिननि खे हाणे छा करे सघे को अहिड़ो डेस्परेट एफर्ट को अहिड़ो डेस्परेट कमु जेको असांजी ग़ैबी ताक़तनि खे प्रोवोकेट करण लाइ यानी सफ़ा हुननि खे प्रोवोकेट करण लाइ प्रोवोकेशन लाइ एतिरो हुननि खे जीअं कल्ह हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कई जेको ज़ाहिर आहे बिल्कुलु मतिलबु को कंहिं हिसाब सां बि भले हू वज़ाहतूं इमरान ख़ान साहिबु करे त मूं हुननि लाइ न हुननि लाइ चयो पर ॻाल्हि अॼु जे ज़माने में रशिया ऐं अमेरिका में ठीकु आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो चिड़ाए वेतर चिड़ाए को अहिड़ो ऑर्डर कढण जी कोशिशि करे जीअं नवाज़ शरीफ़ कढण जी कोशिशि कई हुई जी हा हा सम्झो था जी हा अच्छा घणो न सम्झो सो को अहिड़ो डेस्परेट एफर्ट जी हा जेको सफ़ा प्रोवोकेट करे ऐं सफ़ा शयूं ख़राबु थी वञनि त जीअं आइनी हल ख़तमु थी वञे ॿियो पॉलिटिकल कार्ड छा थी सघे थो इमरान ख़ान वटि सियासी कार्ड इमरान ख़ान वटि इहो थी सघे थो जेको जंहिं जलसे जी हू ॻाल्हि करे थो त डी चौक ते आउं कंदसि अदम एतमाद जी तहरीक खां हिकिड़ो ॾींहुं अॻु उन ॾींहं ते हू चए त बाबा अंदरि सभु चोर लुटेरे भरे विया आहिनि मैं इस्तीफ़ा देतो बजाए नो कॉन्फिडेंस में हिकिड़ो डिफीट खाए निकिरे हू पाण ऐलान करे या वॾो हिकिड़ो रोज़ राड़ो करे त भई हीअं थियो मूंसां हीअं थियो पोइ आऊं चवां मैं ऐसा करता हूँ मैं कुर्सी को लात मारता हूँ मैं ख़ुदि इस्तीफ़ा दे देता हूँ पर छा आहे त छाकाणि त इमरान ख़ान प्लेयर रहियो आहे क्रिकेटर रहियो आहे रांदि में टीम या कप्तान लहंदो ई खटण लाइ हुन वटि का स्ट्रेटेजी हारण जी हूंदी ई कोन्हे सियासत में ईअं न थींदो आहे सियासत में करे करे तव्हां ॿ टे क़दम पोइते थींदा आहियो ॿ टे क़दम पोइते थींदा आहियो यानी हारण बि स्ट्रेटेजी हूंदी आहे त ठीकु आहे यार फ़िलहालु हार मञी था वठूं पर क्रिकेट में तव्हां हार मञण जी का स्ट्रेटेजी न हूंदी आहे उहो तव्हां हाराइजी वेंदा आहियो क्रिकेट में उहो त ठीकु आहे पर क्रिकेटर जेको आहे रांदीगरूं करे हारण जी हिकमत मिली ठाहे कोन वेंदो आहे त यार आउं हिते हाराए वेंदुसि हा उते त सिंपली यू गो विथ इंटेंशन ऑफ विनिंग द गेम तव्हां खटण जी नियत सां दाख़िल थींदा आहियो मैदान में पर सियासत में कॾहिं कॾहिं तव्हांखे हाराइण जी बि हिकमत अमली हूंदी आहे त फ़िलहालु हाराइजी वञिजे पोइ वरी वारे जो इंतज़ारु कजे सो हीअ जेका ॻाल्हि कयां पियो हीअ सियासतदान लाइ कयां पियो त अगरि हू इमरान ख़ान सियासत जे हिसाब सां हिकिड़ो कार्ड खेॾे सघे थो त हू नो कॉन्फिडेंस में असेंबली मां हाराइण बदिरां वो चाहे मैं खुद कुर्सी को लात मारता हूँ ही थी हो फलाण थी हो मैं आवाम के लिए अभी ये करने वाला था 1 करोड़ नौकरियां देने वाला था ब्ला 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 आऊं इस्तीफ़ा तो ॾियां पर या डेस्परेट करे जीअं मूं चयो त नवाज़ शरीफ़ वारो को कमु करण जी कोशिशि न करे ख़ान साहिब लाइ रस्ता को घणा आहिनि अगरि इतिहादियनि चई छॾियो त असीं कोन आहियूं हाणे ख़ान साहिब सां वज़ारतनि त इस्तीफ़ा ॾेई छॾिया त सभिनी आङुरियुनि ते ॻड़ी वठंदा त ख़ान साहिब हींअर बिना अक्सरियत जे प्राइम मिनिस्टर बस नेशनल असेंबली कन्वीन हाणे हू जेको चिड़ाइणु चाहे पियो अंपायर्स खे विच में आणणु चाहे पियो हीअ अजीब ग़रीब ॻाल्हि था कनि ख़ान साहिब त अंपायर न्यूट्रल मतिलबु न्यूट्रल केर न हूंदो आहे पाण क्रेडिट खणंदा रहिया आहिनि सॼी ज़िंदगी इमरान ख़ान साहिब त क्रिकेट में न्यूट्रल अंपायर मूं आंदा उनखे ई सियासत सां रिलेट कंदा रहंदा ठीकु आहे उनखे हमेशह सियासत में चवनि था त हुते जीअं मूं न्यूट्रल अंपायर आंदा ईअं न्यूट्रल हिते करणु चाहियां थो त क्रिकेट में छा जानवर आंदा हुआ इमरान ख़ान छा ॿी ॻाल्हि इहा त हींअर असांजो जेको रशिया यूक्रेन ते मौक़ुफ़ हो ॾिसो असांजे मुल्क में असांजी फॉरेन पॉलिसी में असांजी इस्टेब्लिशमेंट जो इनपुट खां तव्हां इनकार को बि राज़ न आहे ऐं दुनिया में थींदो आहे सॼी दुनिया में फॉरेन पॉलिसी में हुते जी मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जो असां वटि थोरो सवायो थींदो आहे ॿियनि हंधि घटि थींदो हूंदो ठीकु आहे उते असांजी इस्टेब्लिशमेंट या असांजी फॉरेन पॉलिसी जी पॉलिसी आहे त असीं रूस ऐं यूक्रेन जे मामले में असीं न्यूट्रल आहियूं असां वोट पे न कयो एब्सटेन कयो न्यूट्रल आहियूं हाणे न्यूट्रल आहियूं जॾहिं इस्टेब्लिशमेंट या असांजी फॉरेन पॉलिसी या इमरान ख़ान यूक्रेन ऐं रूस जे मामले ते या चाइना ऐं अमेरिका जे मामले ते न्यूट्रल थी सघे थो जी हा त इस्टेब्लिशमेंट जेका पाकिस्तान जी अंदरूनी जेका सियासी जंग आहे अपोज़िशन ऐं इमरान ख़ान जी उनमें न्यूट्रल छो नथी थी सघे सो हीअ त ख़ैर लेकिन वरी उहा ॻाल्हि त हीअ जेको इमरान ख़ान साहिबु चिड़ाए पियो अंपायर्स खे ॿियनि खे छो पियो करे ऐं कहिड़ी शइ हाणे जेका रुकियल आहे उहो आहे OIC जो जेको इजलास थिए पियो
23 तारीख़ ते ऐं मोहम्मद बिन सलमान जो ऐं हुन में मोहम्मद बिन सलमान साहब जेके क्राउन प्रिंस आहिनि सऊदी अरब जा, जेके डिफैक्टो उते जा बादशाह आहिनि, क्राउन प्रिंस ते मिड़ी तकल्लुफ़ आहे, उहे अचनि पिया। हाणे ही जेके 20-22 ॾींहं आहिनि, मतिलबु 12-13 ॾींहं, 20-22 न 10 ॾींहं आहिनि बसि, इन में ख़ान साहब कुझु न करे विझे। जी हा, घबराहट इहा आहे, अगरि इन जे विच में कुझु करे छॾी जी हा, त ज़ाहिर असां पंहिंजे घर में त ठीकु आहे, पर इहा त फॉरेन डिग्निटरीज़ अचनि पिया, सभु शयूं थियनि पियूं, घबराहट उहा आहे। जी हा, कॉलर इन पोरी ऐं रुकजे बि न त ख़ान साहब हिन महिल ताईं जी हा अलविदा थी चुकी हुजे।